मूंसां हिननि खूननि जे पोयां कंहिंजो हथ थी सघे थो। मुराद इहा गंढ तमामु जल्द खुलंदी। जीअं ई लाला होश में आयो न, सभु कुझु पाणे ज़ाहिर थी पवंदो। खुदा न करे जेकॾहिं लाला मरी थो पवे त पोइ उहो कुझु थींदो जेको सिजावल ख़ान चाहींदो। खणी जो इन्हनि खूननि में नवाब ख़ान जा हथ न हूंदा, पर नवाब ख़ान खे ॾंड ॾोह भरणो पवंदो। छा नवाब खान नाहक खूननि जी चटी भरींदो? मुराद खणी जो नवाब ख़ान वरी ताक़त रखे थो, पर सिजावल ख़ान खां वधीक फॾाई ऐं लोफर ॿियो केरु हिते न हूंदो। पोइ जेकॾहिं नवाब ख़ान खे हिते सुकून में रहणो आहे त उन लाइ सिर्फ़ु 2 वाटियूं बचंदियूं। पहिरीं वाट, या त सिजावल ख़ान खे ख़तमु कराए छॾे, छो त पोइ सिजावल ख़ान पंहिंजो हर क़दम फूके फूके रखंदो ऐं नवाब ख़ान खे पंहिंजी जान जो ख़तरो थी पवंदो। ऐं जेकॾहिं मजबूर कंदो नवाब ख़ान सिजावल ख़ान खे ठाह जे लाइ, त पोइ ॿी वाट इहा ई आहे त नवाब ख़ान सिजावल ख़ान सां ठाह करे ऐं पोइ बाक़ी पंहिंजी ज़िंदगी ख़ौफ़ ऐं ख़तरे खां आज़ाद वञी गुज़ारे। चइबो त लाला जो मौत थियो त पोइ वॾो ममण मचंदो। ममण त मची चुको आहे मुराद। पोइ लाला ज़िंदा थो रहे या मरी थो पवे, बस ठापुर आहे ओसी ताईं, जेसी ताईं सिजावल ख़ान इस्पताल मां फारिग नथो थिए। तूं पंहिंजा पलव बचाइजां मूंसा, मतां हिन दुश्मनी में काहे पोई। नफ़े ऐं नुक़सान जो मूंसां कॾहिं सोचियो ई न आहे, जेको थियो ॾिठो। सोप सीरियल तकरार तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।